अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी राय धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त आहियूं हेडलाइंस। चौमासे बरसातुनि सिंध में तबाही मचाए छॾी। कराची, लाड़काने, कंबर, शहदादकोट, खैरपुर, मटियारी, दादू ऐं मेहर समेत ॿियनि शहरनि में वसकारो। रोड, रस्ता ऐं बाज़ारूं पाणी हेठि अची विया। घरनि में बि बरसाती पाणी दाख़िल। न्यू सईदाबाद में 24 कलाकनि खां जारी बरसात सबबि 8 घर दही पट पइजी विया। मुतासिर बेयारो मददगार। बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि रहवासियुनि खे ॾुखियायूं। बिजली गाइब, मवासिलाती निज़ाम बि धरम भरम थी वियो। सेवण जे जहांगारा वारे इलाइक़े नयूं वही अचण खां पोइ सिमाल डैम टुटी पियो। केतिरनि ई ॻोठनि में पाणी दाख़िल थी वियो। सामान लुड़ी वियो। कचा घर ढही पिया। सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। जहांगारा बाज़ार जे चइनी पासनि खां पाणी बीहजी वियो। ज़िला इंतिज़ामिया गाइब। मुतासिरनि जी पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण जारी। खीरथर जे जाबलू पट्टीअ में गुज़िरियल राति खां वठी वक़्फ़े सां बरसात खां पोइ गाज समेत ॿियूं केतिरियूं नयूं वही आयूं। 50 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। सवें रहवासी फाथल। इंतिज़ामिया फाथल माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन शुरू न करे सघी। मौसमियात खाते तरफ़ां 24 कलाकनि दौरान वक़्फ़े सां मींहं जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते सुभाणे चौमासे जो हिकु ॿियो सिस्टम सिंध अंदरि असरदार थींदो। कराचीअ में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो। कदकोट वेझो सिंधु दरिया में ॿेड़ी उझी पई। 8 ॼणा ॿुॾी विया। 3 ॻोठाणा ॿुॾी अजल जो शिकार बणिजी विया। 3 ॼणनि खे मक़ामी टोबनि बचाए वरितो। 2 ॻोठाणनि जी ॻोल्हा जारी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वज़ीर-ए-आज़म हाउस में इजलास। रिलीफ कोऑर्डिनेशन कमेटी तरफां बोर्ड सबब थियल नुक़सान बाबति आगाही। मुतासिरनि खे 50,000 रुपया फी कुटुंब जे हिसाब सां ॾिना वेंदा। इमदादी रक़म BISP ज़रिए ॾिनी वेंदी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो ऐलान। कमेटी खे इमदाद ॾियण जो तरीक़ेकार शिफ़ाफ़ बणाइण जी हिदायत। मुस्लिम लीग नून इमरान खान सां गॾु अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार खे बि ॾोहारी करार ॾेई छॾियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान अकेलो ॾोहारी न आहे। साकिब निसार बि साण गॾु मरकज़ी किरदारु आहे। इमरान खान जहिड़ो किरदारु मुख़्तलिफ़ दौरनि में पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदा आहिनि। संदसि किरदार जे हवाले सां गैर मुल्की अदालत जो फ़ैसिलो अची चुको आहे। गैर मुल्की कंपनियुनि इमरान खान खे फंडिंग छो कई? इस्पताल खे ॾिनल पैसा PTI जे अकाउंट में कीअं मुंतक़िल थिया? रुपए जो क़दुरु वधी रहियो आहे त हिकु धुर एहतिजाज जो सॾु ॾेई रही आहे। इमरान खान जे ॻाल्हियुनि ते रुगो खिली सघिजे थो। पाकिस्तान खे 75 साल पहिरीं आज़ादी मिली हुई। हाणे इमरान खान कहिड़ी आज़ादी चाहे थो? सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कंदे चयो आहे त संदन कोशिश आहे त जल्द पोलियो खां छुटकारो माणियो वञे। मुराद अली शाह मूजिबि इमरान खान जलसो करे उन सां माण्हुनि खे मुफ़्त में तफ़री मिली वञे थी। हू ऐं संदसि पार्टी माण्हुनि जे तफ़रीह लाइ मेलो लॻाईंदी आहे। वॾे वज़ीर चयो आहे त सॼे सूबे में बरसातूं थी रहियूं आहिनि। कुझु माण्हू पुराणियूं वीडियो फैलाए ॾफेड़ पकिड़े रहिया आहिनि।
इस्लामाबाद की अदालत में पीटीआई अगवान शहबाज गिल की ज़मानत की दरख़्वास्त अदालत ज़ुरियन खां दलील तलब करे वरता। दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी थियण बाद ॿीहर शुरू। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूशन तरफां केस इल्तवा में रखण की इस्तदा कई वई। अदालत जांच ऑफिसर के रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। हुकूमत शहबाज गिल ते ॿीहर तशद्दुद करण चाहे थी। पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो शहबाज गिल समझ पार पाकिस्तानी है, कमज़ोर है, उन लाइ पकड़ियो पियो। रुगो तशद्दुद करण लाइ शहबाज गिल जो रिमांड घुरियो पियो वञे। फवाद चौधरी मौजूद पूरी पार्टी शहबाज गिल सां गॾु आहे। ये मामलो जल्द हल थियण घुरिजे। तशद्दुद की इजाज़त नथी ॾेई सघिजे। पीटीआई अगवान ख़िलाफ़ केस ठाहिण राणा सनावला की पॉलिसी है। नवाज शरीफ अचे या न अचे, एल हुजे या न हुजे, को फ़र्क़ नथो पवे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे नवाज शरीफ के सऊदी अरब ऐं लंडन में बीमारी सियासी रियाकारी है। शहबाज शरीफ मीसा के मैशत बदिरां मीसा के जमहूरियत करे शफ़ाफ इलेक्शन की तारीख़ तय करे ऐं फ़ैसिलो क़ौम ते छॾे ॾे। चूंडनि में देर जमहूरियत जो मौत हूंदो। सियासी टकराव वधी वियो त सियासतदान बि निशाने ते हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली ख़िद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान में टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही मुल्कनि में सहकार के मौक़नि मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापन खे हथी ॾियण जे तरीक़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्की सरबराहनि पारां ॿिन्ही मुल्कनि में वाइपी वारनि लाॻापन जो ऐं तारीख़ी लाॻापन जो जाइज़ो वरितो वियो। डॉलर के मुकाबले में रुपयो वधीक सगारो थियण लॻो। डॉलर वधीक 2.5 रुपया सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 49 पैसा सस्तो थी 213 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में भी 3 रुपया सस्तो थियण बाद 210 रुपयनि जो थी वियो। स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो रुझान हकारी रहियो। 100 इंडेक्स में 600 पॉइंट्स खां वधीक की वाध। पेट्रोल की कीमत में 15 रुपया और डीजल की कीमत में 70 रुपया फी लीटर घटताई जो इम्कान। ओगरा पेट्रोल 15 रुपया, डीजल 70 रुपया और गासलेट 2 रुपया फी लीटर सांगो करण की समरी वज़ीर आज़म के मोकिले छॾी। ज़रियन मौजूद पेट्रोलियम इस्मन ते लागू लेवी की शरह घटाए रिलीफ वधाए सघिजे थो। कतई फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि परॾेही सीड़पकारी बाबति अहम इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे परॾेही सीड़पकारनि जा मसइला अवलियत के बुनियाद ते हल कया वञनि। चीनी सीड़पकारनि के तरजीही बुनियादनि ते सहूलियतूं फराहम कयूं वञनि। वज़ीर आज़म चीनी फौरियतनि जा मसइला फौरी तौर ते हल करण जी हिदायतूं करे छॾियो। वज़ीर आज़म परॾेही सीड़पकारनि के सहूलियतूं फराहम करण लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी 10 ॾींहनि अंदरि वज़ीर आज़म के रिपोर्ट पेश कंदी। वजीरस्तान में कुछ इतला ते फोर्सेस की कार्रवाई मीर अली में ऑपरेशन दौरान एक दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मौजूद दहशतगर्दनि की मौजूदगी के इतला ते ऑपरेशन दौरान एक दहशतगर्द कारी समी मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द वटां हथियार और धमाकेदार मवाद हथ आयो है। ISPR मौजूद दहशतगर्द कारी समी टारगेट किलिंग और दहशतगर्द हमलन में मुलविस हो। आज़ाद कश्मीर और वालारल कश्मीर में अज भारत की आज़ादी के ॾींहं ते कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। वालारल वादी में भारतीय यूम आज़ादी के मौके ते हड़ताल जो सॾु। काबिज़ भारतीय फौज के इंसानी हक़नि के संगीन भञकड़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा करे आलमी बिरादरी जो ध्यान भारतीय ज़ुल्मनि ॾांहुं छिकरायो वियो। बदीन बरसां बरसाती पानी के खॾे में 2 ॿारड़ा ॿुॾी विया। 10 वरनि जो फरहान शीदी हयाती विञाए वेठो। 12 सालनि के ज़ीशान समूह के बेहोशी वारी हालत में कढियो वियो। फोती नीगर के घर में कोरा। कोटकी में पुट साथियुनि सां गॾिजी पीउ खे कोई क़तल करे छॾियो। रहमवाली पाड़े में जवाबदार सैफुल्ला ऐं ॿियनि अब्दुल गनी जो गलो कपे छॾियो। पुलिस मौजूद वाक़ियो मिल्कियत के तकरार तां पेश आयो आहे। कराची के माड़ीपुर वाले इलाके में मुख्तलिफ हंधनि वटां सामूंडी पानी रोडनि रस्तनि तां उथली आबादी में दाख़िल थी वियो। इंतजामिया कलम 144 लागू कंदे शहरनि के समुंड किनारे वञण खां रोके छॾियो। हॉक्सवे जा मुख्तलिफ रस्ता बंदि। माण्हुनि के समुंड ॾांहुं वञण खां रोकण लाइ पुलिस अटाला हॉक्सवे क्यामाड़ी बीच पार्क ऐं ॿियनि हंधनि ते तलब। माड़ीपुर ऐं मुबारककोट जा बि रोड रस्ता बंदि कया विया।
डीसी क्याबाड़ी मुख्तार अबड़े जो चवण आहे त समुंड में चाड़ आहे ऐं शहरी समुंड वारे पासे रुख न कनि। मां गरीब आ, मजलूम आ, मूंसां ज़ुल्म कहे मुंहिंजो बचो। मुंहिंजे पुट जो इंसाफ़ न थियो। ऐं लालू रैंक में बेदर्दी सां क़तल थियल नीगर याद हुसैन चना जी अमर जो इंसाफ़ लाइ एहतजाज। मक़तूल नीगर जी माउ साहिब खातून जो लाडकाणू वारे रोड ते धरणो, कातिल खे इबरतनाक सज़ा ॾियण जी घुर।